बेचारा खैर तो आहे परेशान वञे थोरो तकड़ो हाँ खैर हाँ बाबा जी तबीयत सही न हुई। अच्छा उनखे डॉक्टर ॾे वठी वियुमि पोइ डॉक्टर चयो यार हिन जो पेशाब चेक थींदो लेबोरेटरी में। असां वटि लेबोरेटरी कोन्हे। जो बि लेबोरेटरी में चेक कराए। हाँ यार ओॾे वेंदुमि हाणे चेक त कराइणो आहे न। एॾी तबियत ख़राब अथसि? हाँ तबियत ॾाढी ख़राब अथसि। पेशाब वेशाब बंदि थी थो सफ़ा अची थी कोन थो। अच्छा हाँ ॻाल्हाए ॿोलाए बि कंहिं महिल ॻाल्हाए थो कंहिं महिल ॻाल्हाए कोन थो। खाइण पीअण त ॿ हफ़्ता थियनि छॾींदो अथव। अलाह ख़ैर कंदो अलाह ख़ैर कंदो का सुठे डॉक्टर खां चेक कराए। न डॉक्टर भलो आहे। हाँ भले को इलाज करायो पंहिंजे। इहो 2-2.5 कलाक में न 2-2.5 कलाक छा सवारी त हिकु त वञा थो ॿिए त मोटां थो। हल पोइ अचूं था असां बि घर मिलूं। ठीकु आहे ठीकु ठीकु अरे खैर तो आए मिस्टर आशिक परेशानी वठी है या छो? हाँ यार धमाका मसलो यार परेशान साजी परेशानी दा यार भाभी जी तबीयत सही ना है। बाबू बीमार थी पियो। भाभी जी तबीयत सही न हिकिड़ो ही पी आहे वो बीमार थी पियो। छा थियो तवे? यार तबीयत तमाम सीरियस अथसि। अल्लाह अकबर। हाँ ॾाढी सीरियस अथसि। पोइ मां हाणे ॾिसां काॾे घुमां फिरां यार हिन जो इलाज करायां। ग़रीब माण्हू वञे काॾे यार ये सलाह दे थे वाण काथे को दवा बवा जड़ा दाखिल बाखिल काथे आहे? काॾां कयां टको ही कोन्हे पैसो ही ना है। गरीब मोलाई माण्हू मां छा चोरी पर करां? तोरे बाबे कुछ छडियो ही ना है छा पोइते? न बाबा वो जुआगर हुयो सॼी ज़िंदगी जुआ वॾो जुआगर ॾाढो असांजो हूंदो हणी मथो हणी बीठो बाकी तू छा कंदे? मां नंढड़ो हुअमि न मां घर होटल ते बाबे बीहारे छॾियो। अल्लाह अकबर। होटल ते बीहंदुमि तॾहिं असां पेट गुज़र भाऊ कंदा। अल्लाह मन घर में का शे ही ना का है। शइ न आहे। हाणे इलाज भले डॉक्टर खे त पैसो हुजे नी भाऊ। पर ॻाल्हि ॿुधो हे चेक त करे ॾिसो पाणी मिठो आहे फिको आहे? चेक त करे ॾिस। छोरा ये छा जो पानी दिसु फिको फिको आहे? फिको आज तू चेक करे ॾिस तू। बांबी क्या? हाँ हाँ तू चेक करे ॾिस। फिको आए तो फिको तोखे फिको थो लॻे? फिको यार फिको पानी तो बीर फिको बीर बीर पी ॾिस थोरो बीर पी। फिको हाँ हां तू बीर पी ॾिस। अल्लाह है पोसा इसे पाने भला चेक तो करा यार करा ला इसे पाने हो साको सही मसलो ना है। फिको आहे? तू आई गाल यार फिको छो यार समझ में कान फिको आहे वाकई? हां फिको बाबा यार मुसा मजाक न कजो मां या दुखन में सफा हकीकत ॻाल्हि तव यार हाणे तो के सच सिधी ॻाल्हि ॿुधायूं तो ना गए वारी फिको हां फिको हां हां बदनाई दो जा हमारा खबर है पे कोना देला छा था। हेलो सर अस्सलाम वालेकुम। हाँ सर तव्हां चयो न त भाभी जो पेशाब जेको लेबोरेटरी में चेक कराए जो वयुमि सर मां लेबोरेटरी बंदि हुई पोइ हिकिड़ा 2 माण्हू रस्ते ते मिली विया नी उन्हनि को चेक करायो उहे चवंदा फिको आहे। अरे खुदा जी मां